सभ खां पहिरीं त सिंध हुकूमत जे उन फ़ैसिले जी आजा कयूं था जंहिंमें MD कैट जेकी टेस्ट आहे उन जी डेट अनाउंस कई वई आहे। उन सां गॾु असीं हिकिड़ो ॿियो बि मुतालबो कयूं था त उहे जेके फ़र्द जिन लखनि जी तादाद में शागिर्दनि जूं निंडूं हराम कयूं, उन जी महिनतुनि ते पाणी फेरियो, उन जे जज़्बनि ऐं उन जे ख़्वाबनि ते जेको आहे सो लतूं रखे अॻिते वधण जी कोशिशि कई, उन्हनि सभिनी जी बि निशानदेही थियणु खपे। छो त हीउ एॾो को नंढो अमल नाहे। लखनि जे तादादनि में छोकिरनि शागिर्दनि ॾींहुं राति महिनत कई ऐं उन महिनत जे सिले में उन्हनि जेको आहे सो इम्तिहानी सेंटरनि ते विया। इम्तिहानी सेंटरनि जी जेकी सूरत हाल इहा हूंदी आहे, हद खां वधीक गर्मी, बूसट ऐं गर्मी जो माहौल हूंदो आहे ऐं शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं उहे तमामु घणो परेशान थींदा। नियाणियूं त अञा वधीक नाज़ुक हूंदियूं आहिनि, उहे वधीक उते सेंटरनि ते परेशान थियनि थियूं। त उन्हनि सभिनी माण्हुनि खे जिन इन शैतानी कम में पंहिंजो अमल दख़ल कयो, शागिर्दनि जे फ्यूचर सां खेॾिया, उन जे मुस्तक़बिल ते जेको आहे सो लत रखण जी कोशिशि कई, उन्हनि खे कैफ़िरे किरदार ताईं पहुचायो वञे ऐं उन्हनि जी सुञाणप ॾिनी वञे। सॼे सिंध जे अंदरि, सॼे पाकिस्तान जे अंदरि ॿुधायो वञे त ही माण्हू मुलवस हुया ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई थियणु खपे। सिर्फ़ु इहो करणु त MD कैट टेस्ट खे वरी जेको आहे सो कयो थो वञे, यकीनन इन्हनि सां शागिर्दनि खे ज़हनी नफ़्सियाती तौर ते तकलीफ़ थींदी, उन्हनि जी महिनत डबल थींदी ऐं उन्हनि खे अञा वधीक परेशानी थींदी। इन जे लाइ बहितर इहो आहे त उहे सभु माण्हू कैफ़िरे किरदार ताईं पहुचनि ऐं क़ौम खे ॿुधायो वञे त ही शैतानी सिफ़त दरिंदा माण्हू आहिनि जिन हिन मुल्क जे फ्यूचर, जिन हिन मुल्क जे मुस्तक़बिल सां खेॾियो आहे। उन्हनि सभिनी खे सरेआम ज़ाहिर कयो वञे ऐं ॿुधायो वञे क़ौम खे त ही माण्हू मुलविस हुया जिन ही कंदो कमु किनो कमु कयो ऐं हिननि माण्हुनि जे जेको आहे सो क़िस्मतुनि सां, माण्हुनि जे तक़दीरुनि सां, माण्हुनि जे उन वालदेन जी महिनतुनि सां, जेके जिन घर खपाया, जिन जेको आहे सो महिनतूं कयूं, ॾींहुं राति पंहिंजो पेट गुज़र कटे जेको आहे सो पंहिंजे औलाद खे पढ़ायो, उन्हनि सभिनी जे जेको आहे सो हां ते छंडो तॾहिं पवंदो जॾहिं इहे सभु जेके शैतानी माण्हू आहिनि उहे पंहिंजे कैफ़िरे किरदार ते पहुचनि ऐं क़ौम खे ख़बर पए त हिन सभिनी कमनि में केरु मुलविस हुयो। पाकिस्तान ज़िंदाबाद।